ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि हाणे जीवन में सदा असांखे धैर्य रखिणो। कॾहिं बि कोई ॻाल्हि असां ॿुधऊं था त असांखे हलचल में न अचिणो हूंदो आहे। जेतिरो असां धैर्यता में रहंदासीं न, ओतिरो सभु ॻाल्हियूं ठीकु थी वेंदियूं। ॿियो असां हीअं न सोचो कि असां जो चाहियूं उहो ई थिए, असां जो चाहियूं उहो ई थिए। त बाबा चवनि था कि कॾहिं बि असांखे कुझु बि सम्झ में नथो अचे, हलचल में था अची वञूं, घबराइण में था अची वञूं, त हुन समय असांखे इहो संकल्प करणो, मां शांत आत्मा आहियां, मां हलचल में न अचण वारी आत्मा आहियां। छा थींदो हिन दुनिया में? कुझु छा आहे, खेल ई त खेॾूं था न। भई माण्हू चईंदो अरे इहो छा थियो, इहो छा थियो? भई दुनिया में असां ॾिसूं ई था छा छा थिए थो, कोई बि नई ॻाल्हि त थिए नथी, ऐं हर हिकु ॻाल्हि जो सोल्यूशन आहे ई सही। असां ईअं न चई सघंदा आहियूं कि हीअं न थिया, हीअं थिया, हीअं छो थियो, हाणे छा कंदासीं। भई ड्रामो आहे, हर सेकेंड में नयो सीन असांजे साम्हूं अचे ई थो। असांजे साम्हूं हर सेकेंड में कोई न कोई सीन अचे ई थो, त असांखे तयार रहणो। भई ॾिसो, पहिरियों अहिड़ी बीमारियूं हुयूं न हुयूं, धीरे धीरे आयूं, डॉक्टरनि इलाज कढियो। पहिरियों इहे टीवी, मोबाइल फोन आदि, गाॾियूं आदि, एॾी फैसिलिटीज़ हुई दुनिया में, लेकिन जीअं जीअं ज़रूरत पवंदी आहे उहे चीजूं माण्हू वठी ईंदा आहिनि न, उहा इन्वेंशन थींदी वेंदी आहे। त हूअं ई बाबा असांखे चवनि था कि हिन दुनिया में न, जीअं जीअं असां अॻियां वधंदा वेंदा आहियूं न, हूअं हूअं दुनिया में असांखे नई नई ॻाल्हियूं ॿुधण ऐं ॾिसण में मिलंदियूं आहिनि। त असांखे इहे न सोचिणो अरे इहे छा थियो, असांखे हुनजो सॉल्यूशन ढूंढणो आहे, हुनजे कोई न कोई रास्तो ढूंढणो आहे। छो जो हिन दुनिया में हर सेकेंड कुझु न कुझु नयो थिए थो, माण्हू सोचे बि नथो, सम्झे बि नथो। असां कुझु सोचियो बि न हुयो कि ईअं थी वेंदो, ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, त हुन में असां छा करूं ॿुधायो? हुन में कुझु करे सघंदा आहियूं? करे त कुझु बि न सघंदा आहियूं। जेको थी वेंदो आहे उहो त थी वेंदो आहे, हुनजे पुठियां असां रोई करे, टेंशन खणी, हलचल में अची करे पंहिंजे शरीर खे तकलीफ़ ॾियूं, पंहिंजे मन बुद्धि खे डिस्टर्ब करूं, पंहिंजे पाण ते असां कंट्रोल ख़तम थी वञे, असां हलचल में अची वञूं। इहे त कोई इलाज न आहे न। अॼु अगरि असां कंहिं ॻाल्हि में असां अगरि टेंशन वठंदासीं, कोई कुझु ईअं, त असांजो शरीर डिस्टर्ब थी वियो त पोइ वरी असांखे केरु संभालंदो? इन करे दुनिया में जो चीजूं असांखे नज़र अचनि थियूं, चाहे संकल्प बि अचनि था, संकल्प बि आलतू फालतू ईंदा रहंदा आहिनि, असांखे हुननि ते ध्यानु न ॾियणो। हा, अगरि असांखे कोई संकल्प अचे थो, असांखे लॻे थो भई हीअं 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 वीचार अचे थो, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, असांखे हुते अटेंशन ॾियणो आहे। बाक़ी हीअं माण्हू संकल्पनि जी बि टेंशन खणंदो, अरे मूंखे अलाए छो अहिड़ो संकल्प थो अचे, अहिड़ा वीचार था अचनि, अहिड़ो अहिड़ो। ठीकु आहे, वीचार अचे थो त असां छा कंदासीं? हुन वीचार खे चेक करो, भई हीअं वीचार अचे थो, हीअ सही आहे या न आहे, हीअं थियो त छा थींदो, हीअं न थियणो खपे। लेकिन अगरि संकल्प आयो आहे न, त असां तुरंत बाबा खे ॿुधाए छॾियो, बसि ॻाल्हि ख़तम थी वई, बाबा मूंखे अहिड़ा अहिड़ा संकल्प अचनि था। असां फालतू हुनजे बारे में छो सोचूं, जबकि असांखे पतो बि न आहे इहे संकल्प सही आहे या न आहे। असांखे वीचार अचे थो, परमात्मा खे ॾेई करे तव्हां परमात्मा खे यादि करे तव्हां मस्तु रहो। जीवन में हाणे हिकु आत्मा खे हिकु शरीर मिलियो आहे, हिकु ई दिमाग़ आहे, ॿ ई अखियूं आहिनि, ॿ ई हथ आहिनि, ॿ ई कन आहिनि, हिकु ई मुंहुं आहे।
हाणे हिन सां त 100 माण्हुनि जो कमु थोड़ी करे सघंदव। भई दुनिया में माण्हू कंप्यूटर आहिनि, रोबोट आहिनि, अहिड़ी चीजूं बि ठहनि थियूं, लेकिन उहे त आहिनि, असां थोड़ी ईअं ठही सघंदा आहियूं। असां मनुष्य आत्मा खे इहे जेको बि शरीर आहे, हिकु दिमाग़ आहे, हिकु मन आहे, ऐं उहा आत्मा खे शरीर मिलियो आहे, हिन सां उहो कर्म कराए थी। शांति सां परमात्मा जी याद में कर्म करो। असांखे कोई 10 कम हिकु साथ खणी करे कोई अवॉर्ड थोड़ी वठिणो आहे। धैर्यता सां, शांति सां, अगरि असां शांति सां, धैर्यता सां हर कर्म कंदासीं न, त असां सम्झी करे कंदासीं त उहो कम बि सुठो, असांजो शरीर बि सुठो, ऐं सभु कुझु सुठो सुठो थींदो। अॼु माण्हू अलाए छो हेॾा सारा कम हिकु साथ जल्दी करो। काॾे वञिणो आहे असांखे? वञिणो काॾे आहे? सुबुह खां राति थी थिए, राति खां सुबुह थी थिए, हिन में असांखे हाणे कलाक में फटाफट जल्दी कमु करे माण्हू खे वञिणो काॾे आहे? चलो तव्हांखे कंहिं टाइम ते वञिणो बि आहे, घुमणो बि आहे, त उहो ख़ुशी जे लाइ वञिणो आहे न। त शांति सां पंहिंजो कमु करे वञो घुमण काॾे बि। जल्दी छो था करो? चलो ठीकु आहे, टाइम फिक्स आहे, हिन टाइम ते ई उहो प्रोग्राम थींदो, हिन खां लेट न थियणो खपे। ठीकु आहे, हिन इहे बुद्धि में रखो कि हा असांखे कमु करे असांजो प्रोग्राम आहे उहो ॾिसण वञिणो। हा, मनुष्य आत्मा ने सृष्टि ते आई आहे खेल कूद करण, ख़ुशी मनाइण, प्रोग्राम करण, ये सभु कंदा हलो। बाक़ी कॾहिं कोई दुख अचे थो, कोई परेशानी अचे थी, कुछ बि ॻाल्हि थिए थी, त ठीकु आहे, थी हाणे थी, ॻाल्हि खे ख़तम करो, पोइ अॻियां वधो, ॿियो कमु करो। असां फालतू हुन में फसूं छो? हुन ई ॻाल्हि खे सालो साल बुद्धि में छो था रखी घुमूं? भई परमात्मा त चईंदा हर सेकेंड तव्हांजो नयो आहे। माण्हू त सालो पुराणी ॻाल्हियूं यादि रखंदा आहिनि न। चलो हिकु घंटे पहिरियों कंहिं तव्हांखे चई कुझु ईअं थी वियो, तव्हांखे सुठो न लॻो, तव्हां परमात्मा खे ॿुधाए पंहिंजो कमु, पंहिंजो मूड ठीकु करो, पंहिंजे कम में लॻी वञो, पोइ पंहिंजी सॼो ॾींहुं तव्हांखे जो करिणो अथव उहो कंदा हलो। हुन ई ॻाल्हि खे सभु दिमाग़ में रखी करे सॼो ॾींहुं हलंदासीं त कीअं बाक़ी ॾींहुं कढी सघंदासीं? पोइ हुन माण्हू सां कीअं कमु करे सघंदासीं? ये त उहो ई थियो भई, अगरि असां कोई चीज आहे, अगरि वो थोड़ी सी बि ख़राब थी वई त चलो असां हुनखे चईंदासीं हाणे ख़राब थी। सम्झो कोई भाॼी आहे, हाणे भाॼी थोड़ी ख़राब थी वई त असां हुनखे फिटी करे छॾंदासीं। अहिड़ी बि न आहे कि असां गांइ खे खाराए सघूं, त फिटी कंदासीं न। कि ऐं अगरि धोई करे हुनखे खाई सघंदासीं त धोई करे थोरो साइड खां कटे करे खाऊं भई। मतलब ये थोड़ी कि असां उहा भाॼी फिटी करे छॾंदासीं, थोड़ी कम जी हूंदी त खाई वठंदासीं, अगरि थोड़ी बहुत ठीकु हूंदी त। ये संबंधनि में छा थींदो आहे? भई हाणे संबंधनि में हाणे कीअं सम्झो घर में कंहिंसां था रहो था, सम्झो पति पत्नी आहिनि, हाणे हिकु ईअं चई ॿिए ईअं चई, त बसि हाणे हुनखे पति खे छॾे छॾो, पत्नी खे छॾे छॾो, उहा ॻाल्हि न वञी त हुनखे साइड में करे छॾो। ससु ईअं चई, भई पहिरियों त माण्हू सोचदा हुया चलो ससु अहिड़ी, ॾेराणी वेराणी अहिड़ा आहिनि, नुंहुं अहिड़ी आहे त चलो अलॻि रहंदा आहिनि पति पत्नी ॿार। पर अॼुकल्ह त माण्हू पति ऐं ॿारनि जी बि नथो सहन करे सघे, न ई पति पत्नी ऐं ॿारनि जी सहन थो करे सघे। पोइ छा बसि कंहिंसां असां दुनिया में ॻाल्हायूं ई न, संबंध ई न रखूं, सभ सां तोड़े रखूं, असां अकेला ई रहूं, पोइ कीअं रहंदासीं असां अकेला? त कंहिंमें असां में कमी आहे न। असांखे जीअं असां कंकड़ खे कढी करे, भई अनाज माण्हू अनाज दालियूं या इहे जो सुकी चीजियूं हूंदियूं आहिनि, हुननि मां कंकड़ कचिड़ो कीड़ा कढी करे पोइ हुनखे यूज़ कंदा आहिनि न, या अहिड़ी कोई दवाई विझी रखंदा आहिनि कि हुनमें कीड़ा कचरा आदि न पवनि। त ईअं ई असांखे संबंधनि में बि ईअं अचिणो आहे, भई
ऐं जीवन में बि ईअं अचिणो आहे, कोई परिस्थिति आहे, कोई कोई अहिड़ो संबंध में कोई अहिड़ी ॻाल्हि आहे कंहिंजो स्वभाव संस्कार ठीकु न आहे, लेकिन बाक़ी सभु ठीकु आहे, लेकिन उन्हनि जी हिकु ॿ ॻाल्हियूं ठीकु न आहिनि, त तव्हां सोचो भई मूं में बि त हिकु ॿ ॻाल्हि आहे, हुन में बि हिकु ॿ ॻाल्हि आहे, मूं में ससु में बि ईअं आहे, मूं में बि ईअं आहे, कुझु न कुझु गड़बड़ी त हूंदी आहे। हिन जो मतिलबु इहो थोरी की असां सस खां अलॻि थी वञूं, पति खां अलॻि थी वञूं, ॿारनि खां अलॻि थी वञूं। न, तव्हां में जो कमी अथव तव्हां सुधारो, फलाणे में जो कमी आहे उहो फलाणो सुधारे। मतिलबु माण्हू अॼुकल्ह छा था कनि, इएं नथा ॾिसनि भई अगरि असांखे के सुखी चीज सम्झो अनाज में कंकड़ आहे त कढी करे पोइ असां अनाज खे यूज़ कंदा आहियूं न, त ई संबंधनि में बि कोई अहिड़ी कड़ी बुरी ॻाल्हि, कड़वी ॻाल्हि, अहिड़ी कोई सुठी न ॻाल्हि आहे त उन्हनि खे कढी करे बाक़ी पंहिंजो जीवन जींदा हलो न। संबंध छो था छॾो, संबंध छो था तोड़ो? जीवन में कोई परिस्थिति आई, कोई ॻाल्हि आई त आई, हुनखे सॉल्व करे अॻियां वधो न। हुन ॻाल्हि जे कारण पंहिंजो सॼो जीवन, असांजो सॼो जीवन स्टॉप छो थो थी वञे? थी वेंदो न, ॻाल्हि ई अहिड़ी थी जो माण्हू जीवन में उहा हलचल में अची विया, भई अॻियां उहो वधी नथा सघनि। त अगरि असां अनाज में सोयूं, कोई कंकड़ वग़ैरह अची वञे त बसि असां हुनखे अॻियां सोईंदासीं ई न, बसि उते ई बीही रहंदासीं। न, कंकड़ कीड़ा जो बि आहिनि हुननि खे कढी करे बाक़ी जो बि जीअं बि यूज़ करणो कंदासीं न भई। त उहो ई संबंध बि ईअं ई आहे भई, अगरि तव्हांजे संबंध में कोई बि ॻाल्हि अचे थी, कोई परिस्थिति अचे थी, कोई ॻाल्हि अची वई, तव्हांजे शरीर बीमार थी वियो, या कोई संबंधनि सां कोई ॻाल्हि थी वई, धन जी कमी थी वई, कोई के शरीर छॾे छॾियईं, के छा थियो, त हुन सां छा थींदो? नेक्स्ट ऑप्शन छा आहे? अॼु दुनिया में माण्हू एॾा माण्हू वञनि था, हुननि जो जीवन ख़तम थो थी वञे छा? दुनिया स्टॉप थी वई न? माण्हू चईंदो चलो इहे बि आत्मा जो शरीर आहे न। अॼुकल्ह माण्हू पंहिंजे शरीर ते ठीक रीति ध्यानु नथा ॾियनि, ऐं मेन आहे न अॼु माण्हुनि खे टेंशन, अलाए कहिड़ी कहिड़ी टेंशनियूं मन में रखी वेठा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा प्रश्न। भई माण्हू ज्ञान नथो ॿुधे न, ठीक रीति सां ज्ञान नथो ॿुधे, सम्झे नथो, त मन जा प्रश्न अहिड़ा जा अहिड़ा ई आहिनि। उत्तर केरु ॾे? उत्तर केरु ॾे? विज्ञान, सत्संग आदि भगवान खे यादि करणु छो ज़रूरी आहे? इहे हिन सां असांखे मन जा ॾाढा सारा उत्तर मिलंदा आहिनि। अॼुकल्ह जा ॿार इहे ॿुधनि नथा, बसि पढ़ाई, धंधो, पैसो, जॉब में लॻा पिया आहिनि, ऐं माउ बाप बि शुरू खां इहा शिक्षा न विधी आहे। भई माउ बाप बि हा भई बसि भॻवान ते अगरबत्ती जलाए, ईअं कर हूअं कर, लेकिन जीवन में जो परिस्थिति अचनि थियूं, ॻाल्हियूं अचनि थियूं, हुननि जा उत्तर मन खे केरु ॾे? हुन जे लाइ ज्ञान ज़रूरी आहे न, कुझु आध्यात्मिक, इहे सभु ज्ञान, इहे सभु ॻाल्हियूं बि त ज़रूरी आहिनि न। त ॿारनि खे, असांखे ख़ुदि खे, वॾनि नंढनि खे, सभिनि खे ज़रूरी आहे। अॼु माण्हू शादी करे वञे थो, शादी खां पोइ बि केॾी सारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, पोइ मन में प्रश्न ईंदा आहिनि, हीअ मूंसां ईअं थी करे, छो थी करे, हाणे मां छा कंदमि, कीअं कंदमि? भई हिकु छोरी ॿिए घर वेंदी त ॻाल्हियूं त थींदियूं। अलाए कई माण्हू ॾाढा सारा पेपर बि वठंदा आहिनि, एग्ज़ाम बि वठंदा आहिनि न, पंहिंजे नुंहं जो बि एग्ज़ाम वठंदा, ॾिसूं नुंहं हीअं करे थी, सभु कुझु चेक कंदा आहिनि, लोभ त न आहे, लालच त न आहे, ऐं कमु करे थी कि आलसी त न आहे, हीअं त न आहे। त माण्हू सभु प्रकार जा टेस्ट बि वठंदा आहिनि। आख़िर हिकु माउ खे, नुंहं खे घर ॾियणो हूंदो आहे जो अॻियां संभाले, त बाबा चवनि था इन करे पूरो टेस्ट वठी करे तव्हांखे ॾींदी न। इन करे असां पंहिंजी सच्चाई सां हलंदा रहूं, असां में जो गुण आहिनि, जो संस्कार, असां जीअं आहियूं हलंदा हलूं। बाक़ी कहिड़े उद्देश्य सां छा करे थो, छा नथो करे, हिनखे असां छो ध्यानु ॾियूं?
असां पंहिंजे परमात्मा जी याद में रही करे पंहिंजी सच्चाई जी राह ते हलंदा रहूं। बाक़ी कोई छा बि थो करे असांखे पोइ उहो मतिलबु असां अगरि पंहिंजे उन में हलंदा रहंदासीं न त कोई असांजो कुझु बि बिगाड़े न सघंदो। ऐं अगरि असां फालतू फालतू सोचता रहंदासीं ये ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, हीअ मूंखे ईअं थी करे, ससु या कोई बि, त पोइ असां अॻियां न हली सघंदा आहियूं। इन करे जीवन में बाबा चवनि था सदा सही संकल्प, मन जा वीचार ॾाढा सुठा हुजनि, शांत हुजो, धैर्यता हुजो, समझदारी हुजे, हर परिस्थिति हर ॻाल्हि खे जल्दी जल्दी पार करण जे लाइ सम्झ हुजे, गुण हुजनि, शक्तियूं हुजनि। हीअं न की हीअं छो थो थिए, हिन मूंखे हीअं छो चयईं, हाणे छा थींदो। घबरायो न पंहिंजे जीवन में, परिस्थितियुनि में हलचल में न अचो। ॿियो बाबा असांखे चवनि था की पंहिंजे जीवन में न हाणे असांखे पंहिंजे जीवन में प्रतिज्ञा करणी आहे की असांखे पंहिंजे जीवन में व्यर्थ ऐं फालतू ॻाल्हियूं ऐं नेगेटिव ॻाल्हियूं जेकी हूंदियूं आहिनि उन्हनि खे असांखे आउट करणो आहे। जेके फालतू चीजुनि खे असां कचिरे में फिटी करे छॾंदा आहियूं, जेके कम जी न हूंदियूं आहिनि। जेको कम जो माण्हू न हूंदो, कोई तव्हांजे घर गेट खटकाए अची करे, अगरि वो कम जो न आहे त तव्हां हुनखे अंदरि अचण ॾींदा? त उहो ई बाबा बि चवनि था कि हाणे पहिरियों चेक करो हीअ ॻाल्हि ठीकु आहे, हीअ असांजे जीवन में हीअ ॻाल्हि ठीकु आहे। अगरि न आहे त हुनखे आउट करो, हुन ते ध्यानु न ॾियो। अगरि असांखे संकल्प में फालतू फालतू ॻाल्हियूं अचनि थियूं, व्यर्थ ऐं नेगेटिव, हुननि खे अवॉइड करो, ख़तम कंदा वञो, ध्यानु न ॾियो। ध्यानु ॾींदव ऐं उन्हनि खे ई उन्हनि जे ई लय में हलंदा हलंदव कि हा ईअं न थिए, ईअं न थिए, ईअं न थिए, पोइ ॻाल्हि वॾी थी वेंदी। त बाबा चईंदा आहिनि कि फालतू नेगेटिव, ॾिसो कोई संकल्प असांखे अचे थो, कई बार कम जो बि हूंदो आहे। पीस चईंदा न हा मूंखे वीचार त अचे पियो लेकिन मां ध्यानु न ॾिनो। त हिन करे न सभु संकल्प परमात्मा खे ॾींदा हलो। परमात्मा जी यादि, कोई बि अहिड़ो वेड़ो फालतू अचे थो त हुन ते असांखे ध्यानु न ॾियणो आहे, पोइ हली वेंदो धीरे धीरे। लेकिन अगरि तव्हांखे लॻे थो कि हा अहिड़ो संकल्प अचे थो, लेकिन उहो कई बार अहिड़ो ईअं बि थींदो आहे कि थियण वारो न आहे, लेकिन असां सोचंदा आहियूं न त सोचे सोचे थी वेंदो। त बाबा चईंदा आहिनि, ऐं कई बार ईअं बि थींदो आहे कि कुझु अहिड़ो थियण वारो आहे, कई माण्हू खे हूंदो न पहिरियों खां ई संकल्प अची वेंदो आहे। त सभु परमात्मा जी यादि में रही करे हर संकल्प खे परमात्मा अर्पण करे छॾंदासीं न त उहा ॻाल्हि ख़तम थी वेंदी। लेकिन अगरि असां ई सोचंदा रहंदासीं त शायदि असांजे सोचण सां उहा ॻाल्हि थी वेंदी। इन करे असांखे हर ॻाल्हि परमात्मा खे ॾेई छॾो, हर संकल्प बि भॻवान खे ॾेई छॾो। हिन करे रोज़ सॼो ॾींहुं में न हर घंटे ख़ुदि खे चेक करो कि मूंखे अॼु कहिड़ा कहिड़ा वीचार अचनि था। उहो हर वीचार परमात्मा खे ॾींदा वञो, हर घंटे में या जॾहिं बि अचे थो, बाबा मूंखे ईअं संकल्प अचे थो। त असांखे छा करिणो आहे, हर नेगेटिव व्यर्थ संकल्प खे हाणे ख़तम करिणो। बाबा चवनि था इहे सभिनि खां वॾी बीमारी आहे, फालतू सोच, नेगेटिव सोच। हिन बीमारी सां मुक्त ठहो। पंहिंजो जेकी सम्झ वारी बुद्धि, आत्मा में बुद्धि हूंदी आहे न, सम्झ, हुनखे नेत्र चइबो आहे। त पंहिंजे सम्झ वारे नेत्र सां, पंहिंजी बुद्धि द्वारा, परमात्मा जी शक्ति द्वारा हाणे हर संकल्प
हर फालतू नेगेटिव वेस्ट संकल्प खे मूर्छित करे छॾियो, ख़तम करे छॾियो। हुनखे ज्यादा सोचो न, अरे हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, अच्छा हीअं थी वेंदो त छा थींदो न। ये सभु संकल्प सां रचना था रचूं, जीअं संकल्प सां पंहिंजी सृष्टि ठाहियूं था, पंहिंजो जीवन ठाहियूं था। हाँ, तव्हांखे कोई संकल्प अचे थो, छा पतो अॻियां उहो थियण वारो हुजे, लेकिन असां परमात्मा जी यादि में हूंदासीं न, त संकल्प खे असां ख़तम करे ॾींदासीं। असांखे कुछ बि न करणो आहे, सिर्फ़ सदा परमात्मा जी, बाबा जी यादि में रहणो आहे। कोई बि संकल्प अचे थो त हुनखे बाबा जी यादि में रही करे स्टॉप करणो आहे। बाबा चवनि था कि हमेशा मुंहिंजे प्यार में लवलीन रहो। असांजो बुद्धि योग बाबा सां गॾु हूंदो न, त असां जेका बि अलॻि अलॻि वीचार, अलॻि अलॻि ॻाल्हियूं ईंदी रहंदियूं आहिनि, त असां हुन में फंसदासीं न। परमात्मा जो प्यार असांखे बचाए वठंदो। त बाबा चवनि था कि हाणे असांखे हिन रीति माया अर्थात विकार, फालतू विकार, बुराइनि सां, एड़ी वेड़ी परिस्थितियुनि सां, एड़ी ॻाल्हियुनि सां घबरायो न। असां बाबा जा शक्तिशाली आत्मा आहियूं, सदा ख़ुशि रहण वारा, सदा शांत रहण वारा, सदा हिम्मत रखी अॻियां वधण वारी आत्मायूं आहियूं। त असांखे जीवन में सदा शांत रहणो आहे। ॾिसो, असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, कॾहिं बि कोई ॻाल्हि थिए न, माण्हू भले ई हलचल में अचनि, लेकिन तव्हां न अचो, तव्हां सदा शांत में रहो। कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 साल में सृष्टि जो चक्कर घुमंदो आहे। ये ॻाल्हियूं हर 5000 साल में थींदियूं ई सही। तव्हांजे जीवन में जो थी वियो आहे उहो 5000 साल पोइ वरी थींदो। 5000 साल पहिरियों बि थी वियो। जीअं तव्हां बचपन बितायो आहे, उहो 5000 साल पहिरियों बि ईअं ई बितायो हुयो, हाणे बि ईअं ई बितायो, अचण वारे 5000 साल में बि ईअं ई बिताईंदासीं। त जेकी ॻाल्हि थी वई उहा 5000 साल पोइ ईंदी, हुन खां पहिरियों असां स्वर्ग में बि घुमी ईंदासीं। त हुनजी छा चिंता करूं असां। बाबा चवनि था, अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान, प्योरिटी जी रॉयल्टी द्वारा श्रेष्ठ जीवन जी झलक ॾेखारण वारा विशेषता संपन्न भव। बाबा चवनि था पवित्रता ही रॉयल्टी आहे। दुनिया में माण्हू कंहिंजी शिकिल, हलण चलण, पाइण जे हिसाब सां माण्हू सम्झंदा आहिनि इहे फलाणे जो ॿार आहे, कंहिंजे ॻाल्हाइण सां। लेकिन जॾहिं असांजे संकल्प बोल कर्म में शुद्धता हूंदी, असांजे संकल्प बोल कर्म में शुद्धता हूंदी, तॾहिं माण्हू सम्झदा कि परमात्मा जो ॿार आहे। असांजा चहिरो चलन, असांजे संकल्प बोल कर्म में एतिरी शुद्धता हुजे सभिनि जे लाइ, जीवन में एॾी धैर्यता हुजे, एॾी शांती हुजे, एॾी ख़ुशी हुजे, एॾा सदा असां सुखी रहूं। भले कुझु आहे न आहे, जीवन में सदा सुख शांती ख़ुशी वारो जीवन असां अगरि जींदासीं, हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए असां बिना टेंशन, बिना घबराए, बिना हलचल में अची करे जीवन जींदासीं न, तॾहिं माण्हू सम्झदा हा ये परमात्मा जो ॿार आहे। स्लोगन आहे, जो स्व जो दर्शन कंदो आहे न उहो सदा प्रसन्नचित रहंदो आहे, सर्व प्राप्ति जे अधिकारी रहंदो आहे। त असांखे स्व खे ॾिसो, अर्थात ख़ुदि खे ॾिसो। मां आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां, मां हीअं सृष्टि चक्कर ते खेल खेॾी आहियां, सतयुग त्रेता द्वापर कलयुग। हाणे मां आत्मा में कहिड़ा अवगुण आहिनि मूंखे कढणा आहिनि, कहिड़ा गुण धारण करणा आहिनि, ये स्व खे ॾिसदा हलो। कोई बि परिस्थिति अचे थी, असांखे माण्हुनि जे कारण हलचल में न अचिणो आहे।
अच्छा, असांखे त बाबा साहब ॿुधाए रखी अथई न, कोई बि ॻाल्हि ईंदी त ईंदी सही, छो जो असांजो पाठ थो हले। अच्छा, कोई ॻाल्हि थिए थी, माण्हू त हलचल में आहिनि, परेशान आहिनि, लेकिन असां परमात्मा जा ॿार सदा शांत, सदा ॿियनि खे बि शक्तियुनि जो दान ॾियो। तव्हां कॾहिं बि टेंशन में न अचो, तव्हां कॾहिं बि हलचल में न अचो, छो जे असां अगरि शांत ऐं शक्तिशाली स्थिति में थी करे रहींदासीं त असां द्वारा माण्हुनि खे बि शांती ऐं शक्ति मिलंदी। इन करे परमात्मा जा ॿार स्व खे ॾिसो, मां केरु आहियां, कंहिंजो ॿार आहियां, ऐं सदा प्रसन्नचित रहो, तॾहिं परमात्मा द्वारा असांखे सर्व प्राप्ति थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।